Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। बाबा बचल खान बाबा तहां जे लाइ लख इज़त। तहां असांखे पनाह ॾिनी ऐं असांजे सिर मथां हथ रखियो। बाबल साईं, जेकॾहिं तहांजो फ़ैसिलो हूंदो सादिक बग़ैर कंहिं सवाल जवाब जे ये बाहि जे मच में हलियो वेंदो। बाबल साईं, ॻाल्हि आहे सिधी, इहो ॾातू आहे न, हिन वक़्तु मुंहिंजे ॻिचीअ में पइजी वियो आहे। पर ॾातूअ त तव्हांजे तरफ़ मिट्रीअ जो हथ वधायो आहे सादिक। बाबल साईं, मिट्री माइट्री ईअं थींदी आहे जो राह वेंदे ईंदड़ वेंदड़ जे साम्हूं संग घुरे मूंखां। बाबल साईं, इहा त मिट्री माइट्री चइबी न, इहा त सही सिधी गार चइबी। बाबा साईं, मामो सादिक सही थो चए, ॾातू हाणे हद खां वधी वियो। तूं बिल्कुलु सही आहीं सावल। जेसिताईं ने ॾातूअ खे सबक न सेखारिबो तेसिताईं ने जो कंध सदाईं आसमान जे तरफ़ बुलंद हूंदो। सादिक, अॼु हिकिड़ी ॻाल्हि मूंखे खोले खोले ॿुधाए त तूं ॾातूअ सां मिट्री करणु चाहीं थो या न? बाबल साईं, जंहिं शख़्स में अदब ऐं इख़लाक़ हुजे, भले छो न ग़रीब हुजे, उन सां मिट्री माइट्री करण में मूंखे फ़ख्रु महसूसु थींदो। बाबल साईं, ॾातूअ खे तव्हां चइनि चङनि जे साम्हूं हुन सां ॻाल्हायो। जेकॾहिं ॻाल्हियुनि में तव्हांखे हू ज़िम्मेवार लॻे त पोइ बाबल साईं, मां केरु थींदो आहे एतिराज़ करण वारो। बाबल साईं, ॾिसो न, मूंखे बि नियाणीअ जो ॿार लाहिणो आहे न। ठीकु आहे सादिक बाबा, मां तव्हांजी ॻाल्हि सम्झी वियुसि। मां सुभाणे तव्हांजो मसइलो हल करायां थो। बाबा, मां नथो चाहियां त एॾी घणे रिंगट जे करे तव्हां वञी परे पओ ऐं तव्हां में इख़्तिलाफ़ थी वञनि। सुठो न आहे बाबा। सावल जी बाबा साईं। बाबा, सुभाणे सभु कम छॾे हिननि जे विच में ॻाल्हियूं कराइणियूं आहिनि। ॾातूअ सां गॾु सॼे ॻोठ खे वञी चई आहे त सुभाणे ओताक ते गॾु थियनि। ठीकु आहे बाबा? बाबा साईं, सुबुह जो सवेर सभु तव्हांजे साम्हूं हूंदा। हाणे हथ जोड़ण वारो दौर हलियो वियो, हाणे लठ ऐं चट वारो कमु शुरू करणो पवंदो। सॼो ॾींहुं पटको पायो रुगो मानी ते ज़ोर खाधो खपई, न कम जो न कार जो। फ़क़ीराणी, घर में विहण खां त इहो सुठो आहे त तूं ॻोठ जो चक्कर चाड़ी ॾेई थी कर। घर घर में वञी 2-3 रुपया पिनी थी कर त खाओ। हिन जी ॻाल्हि हुनखे, हुन जी ॻाल्हि हुनखे, मुल्क खे असुल तपायूं अचो। बाक़ी ये शादियूं मुरादियूं त हिन ॻोठ मां वई पर करे उॾामी का न का चिणग ॾेई मुल्क खे असुल ॿारियो अचे। वॾी ॻाल्हि करे छॾी, वॾी ॻाल्हि करे छॾी। हाणे मुंहिंजो कमु ई इहो रहियो आहे जो वञी ॻोठनि में चूचड़ियूं ॾियां, झेड़ा करायां ऐं उन खां पोइ पिनी सिनी अची तुंहिंजो जो ढिठ भरियां। वाह वाह, वॾी ॻाल्हि थो करीं तूं। अड़े रन मां को बचल खान कोन हा जो तोखे खट ते वेही खाराईंदुसि। मां फोग फ़क़ीर आ, फोग फ़क़ीर, हिकिड़ो मंगणहार फ़क़ीर। बाबा, असांजो गुज़र सफ़र ने दोल जे डोंके ते आहे। जॾहिं असांखे का ख़ुशीअ जी ख़बर हिन महिल ताईं मिली कोन्हे, ज़ाहिर आहे असांखे दर दर ते सदा हणी पवंदी। बाक़ी रुअण पिटड़ सदाऊं हण पिनड़ इहो असां मंगणहार जे लाइ को आहे बि कोन्हे। ॿुधो कोन अथई, माण्हू जिन जो माल तंहिं लाइ कहिड़ो काल। हलिया बा हलिया हलिया, अची में हकीम खे ॾेखारे। छा चयो हकीम हिन माई कूंजड़ी मूमल लाइ? अमा मामूली बुखार अथसि। हकीम चयो त 2 वज़ननि खां पोइ ईअं छॾी भॼी ईंदो बुखार जी सुञा ॻोठाणा भत खाइण खां पोइ घोर महल किसकी वेंदा आहिनि। तप त आहे ऐं जिस्म में बि ॾाढो सूर आहे। बस कर हाणे, बस कर। ये मच्छी वारा ये फतकार बतकार न कर मुंहिंजे अॻियां। ॼण पाणी खां सवा मच्छी ये फतके पई आहे।
ये कमकार लाइ मिड़े नमूना थी करी तो को थांग न खणा हंध न सोरिया मूंखे ख़बर आहे सॼी तुंहिंजी बस कर हाणे वेही रहो माट करे पाणे कमाऊं कंदुसि बुधी पियो न मां मकर थी कयां मूंखे कहिड़ो लाचार पियो जो मां मकर कंदसि न चाचा ॿुधी थो इहो चाचे वरी मूंखे छा कंदो इनखे ख़बर कान्हे छा मुंहिंजी कहिड़ो घर जो कमु आहे कहिड़ो मूंखे 10 महीननि जी ॾोब करणी आहे जो मां मकर कंदसि आहे बि त 2 दिला पाणी जा भरणा ऐं 4 डगड़ियूं मानी जी ठाहिणियूं आहिनि इहो फुफी नथी करे सघे त मां पाण कंदसि मां पुफे थी ठाहे बाडी ख़बर अथई छो कुझु ॾींहंनि खां पोइ बचल ख़ान सांवल ख़ान खे मल मुक़ाबले में लाहींदो ऐं मां पुफे खे साम्हूं संतरो बदिराईंदुसि तो हाणे पुफे खां को बि कमु न आहे वठो थाप 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 तो अञा वधीक वेही थाप मथे ते चाढ़ीसि हिनखे पर ॻाल्हि ॿुध मुंहिंजो कमु बि आङूठो कंदमि असुल न कमु कयां अम्मा तू ही बाबा अॼु दोहल जो कसम खणी चओ त अॼु खां पोइ न विढ़ंदो बाक़ी घर जो कमु मां पाणे कंदुसि बाबा घर में कमकार जी का बि ज़रूरत कान्हे तूं हीअं कर जो वञी तूं ॿाहिरियूं कमु ताड़ बाक़ी बाबा हिन घोर गबार मां घर कोन लॻी हा बाबा न रात ठका थियो न चोर चोर थी न खाट लॻो न खड़ा खुली ओए बचल खान मूंखे छो घुरायो आहे न ठका थे न खाट लगे न खड़ा खुले इन करे बाबा साईं चयो आहे त जेके माण्हू पंहिंजे कद काठ खां वधीक उॾाम उॾनि न उन्हनि जा पर कटे छॾजनि बस सावल बस पर त छा पर ॾातो जे वार खे तोड़ण वारो बि अॼु ताईं पैदा न आहे थियो असां बचल खान जी इज़त था कयूं इन जो इहो मक़सदु हरगिज़ कोन्हे त को असां कमज़ोर आहियूं ऐं न को असां बचल खान खां टिजूं था असां उहे मस्त हाथी आहियूं बस ॾातू बस बाबा साईं जे सब्र जो तव्हां घणो नाजायज़ फ़ाइदो वरितो आहे न त अहिड़नि मस्त हाथियुनि खे पेरनि में डावण ॾेई सावल खे खूब झुकाइणी थो आहे सावल बस बस कयो यार छा थियो अथव ते ॿाराणी कई अथव न ॻाल्हि न मुहाड़ हिक ॿिए तो उभा थी आओ हीराणा इहा ॻाल्हि पंहिंजे हिन छड़वाक दोस्त खे सम्झाए किथे न थिए जो तव्हां न हितां जा रहो न हुतां जा रहो जेस ताईं तुंहिंजो मथो कचो न कंदुसि न तेस ताईं तूं हितां पेर न टाईंदे हाँ न दादा तूं खान न ॿाराणी न कयो छॾे ॾिसां छा थो करे दातू कान ही सिर हिकु पहलवान जो सिर आहे तुंहिंजी लठ त ॿ थी सघे थी पर मुंहिंजे मथे खे कुझु नथो थी सघे सावल तुंहिंजो कमु हो न्यापो ॾियणु अचणु न अचणु असांजो कमु आहे तूं हितां पेर ॾाए तूं झेड़ो वधाईंदो हीराणा जेकॾहिं सुभाणे न आयो न ॿिन्हिनि खे ॿधी खणी वेंदो सां हाणे हिन ॻोठ में इहे तव्हांजूं मस्तियूं कोन हलंदियूं सुभाणे सुबुह जो 10 बजे तूं पंहिंजे हिन अणघड़े दोस्त सां गॾु अचिजांइ चर्बी चढ़ी वई आहे सावल ते अध खां वधीक चर्बी चढ़ी वई अथसि हिन चर्बीअ खे रिचाइण जे लाइ हाणे ॻोठ में हिकु वाह बाड़ी पवंदी पोइ ख़बर पवंदी सावल खे ॾातूअ जो सटियल देहन खे ॾस ॾींदो आहे तेरी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि अञा ताईं सम्झ में न आयो त हिन सुकल थुड़ सां तूं
जिंदगी कीअं पे गुज़ारे हाँ सुकल थोड़ छा मक़सद आहे तुंहिंजो? न मां बैत पढ़ियो सुघर वारो, न मां बीन वॼायो, न पूपली वॼाई। सिधी सही ॻाल्हि कई। हेतिरो टाइम थियो अथई शादीअ खे, अञा तोखे ॿार न थियो छो? हाणे सॼो ज़िंदगी तूं सर्द थी गुज़ारींदे हाँ? मुंहिंजी सलाह वठि, इन ख़बर खे खुक्कू वारो बंदूक डुप कढाईंसि। इहे अजायूं ॻाल्हियूं न कर रोलू, जेको क़िस्मत में हूंदो आहे उहो ई थींदो आहे। इन क़िस्मत जे आसरे रहंदीअ न त पीरीअ में तोखां को पुछण वारो कोन हूंदो, मां बि वेझे न ईंदोमांइ। हा मां पंहिंजी में पियो हाँ, हिन करे थो चवई त मुंहिंजी सलाह वठि, पंहिंजी उमिरि न ॻार, उहो पछताईंदीअ। हा अलाह दिमाग़ ॾिनो अथई, कुझु दिमाग़ ते ज़ोर ॾे, मसइले जो हल कढ, हिन निभागे खे कढ घर मां, जान छॾा ऐं पंहिंजी बचियल ज़िंदगी जो सोच ऐं पोइ मज़ा वठ ज़िंदगी जा। हा बस बस हाणे बस रोलू, तोखे इहे ॻाल्हियूं ठहण कोन थियूं। तूं मुंहिंजा कन थो भरी मुंहिंजे मुड़ुस जे ख़िलाफ़। ओ मतेड़ी, मां तुंहिंजा कन कोन थो भरियां, मां सुठी सलाह थो ॾियां। मां आहियां रोलू, बाक़ी ॻाल्हियूं मां ख़ानदानी कंदो आहियां। हा मितेरी, ओ मितेरी, छा आहे? ॾाढी बुख लॻी आहे, असुल पासा वठिजी विया आहिनि। आहे को टुकुर गभो त खणी आ, ॾाढी बुख लॻी आहे। अञा मानी तयार नाहे कई। वाह जो ठहे थी, आसरो पले छॾियो ई छा त अॼु ख़बर घर में ईंदो ई कोन जो कुझु न पचायो थी। अदा हीअ असांखे बुखूं ॾेई मारींदई। हाणे ॾिसी छा थी, जल्दी कर मानी पचाए वठ, बुख लॻी आहे। तव्हां ॿिनी जी ख़िदमत करण खां सुठो आहे त मितेरी खे मौत अची वञे, अची घाटे में लॻायो। चलो पेट जी कढ, खुदा जो मार पई, माण्हू ई माकड़ ई हाँ? इन्हनि खे त को कोरोना ई कोन थो लॻे। पाणा पटां घर ख़ाली कयो, निकिरो हितां, ॿई ॼणा निकिरो। गिराओ न खोलियो, छॾियो घर, निकिरो माई पाजी ते छॾे हले वञो। सलीमा अड़ी थी कवड़ अचे जो। बाबा साईं दातू हाणे पाण खे उकाब सम्झण शुरू करे ॾिनो आहे ऐं हाणे पंहिंजी उॾाम मथे शुरू कई अथई। जेकॾहिं तव्हां का बि रियात दातू असां कई न त दातू तव्हांजे हथनि मां निकिरी ईंदो बाबा साईं। बाबा दातू केॾी बि उॾाम करे पर मुंहिंजी पहुच खां परे नथो वञी सघे। बाबा भली दातू मुंहिंजे सब्र जा मज़ा माणे वठे, पर जॾहिं बि पर कढी उॾामण जी कोशिश कई त हिक ई सट सां दातू मुंहिंजे पेरनि में ॾिसंदो। बाबा साईं दातू खे हाणे डर ॾियण छॾे ॾियो, न त दातूअ जूं ॿियो को अरडायूं ॾिसी ॿियो को दातू बणजंदो। हाणे हिन ॻोठ में बच्चल ख़ान कंहिंखे बि दातू बणजण न ॾींदो। जॾहिं हू वाइदनि खां फिरी विया आहिनि त तूं छा थो सम्झी मां हुननि सां रिआयत कंदुसि? बाबा साईं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मामे सादिक जे मथां ज़ोर रखी कॾहिं बि पोपरीअ जो रिश्तो दातूअ खे वठी न ॾिजो। बाबा साईं दातू हिकु रोल माण्हू आहे, चवंदा न आहिनि त रोल माण्हू कॾहिं जेल में त कॾहिं रेल में, वेचारी न्याणीअ जी ज़िंदगी तबाह थी वेंदी। बाबा सांवल हिकु दफ़ो हिन वीचारी छोकिरी पोपरीअ जो घर बर्बाद थियो आहे, जे ॿियो दफ़ो हुनजो घर आबाद न थियो त सदमो इहो सही न सघंदी। बाबा साईं तव्हां सोबारे सां पंहिंजो वचन कयो, पर दातू तव्हांजी ज़बान जो को बि मान न रखियो। वरी बाबा साईं जेकॾहिं तव्हां हीअ मिट्री कराई न त तव्हांखे पाण खे उतां कंडा कढणा पवंदा। इन करे मां मुनासिब कोन थो सम्झां बाबा साईं, पर मां तव्हांखे हथ जोड़े अर्ज़ु कंदुसि। बाबा साईं तव्हां सुभाणे अहिड़ो फ़ैसिलो कजो जो दातू सुभाणे मामे सादिक मथां का बि खेंस न करे। सांवल फैसले में मुंहिंजी पहिरीं कोशिश इहा हूंदी
तमा ॻाल्हि में ॾातूअ जो ईमान परखियां ऐं हा ॾिसां त उनजे मन में सादिक लाइ कहिड़ी खिचड़ी पचे थी पर जे ॾातूअ जी दिलि सादिक जे तरफ़ां साफ़ आहे त पोइ इन रिश्ते करण में को बि हर्ज न आहे जे ॾातू मन में ॿियाई रखी इहा मिट्री सिर्फ़ इन करे थो करे त जीअं मां सादिक खे पंहिंजे पेरनि में झुकायां इहो मां ज़ुल्म हरगिज़ थियण न ॾींदुसि। रोलू सच थो चवे हिन सुकल थोड़ो मां मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो हिन सां त मुंहिंजी सॼी ज़िंदगी तबाह थी वई। वाकई मां त सच में भी चोॾीं जे चंड जड़ी आहियां। हाय हाय मां सदके मां कुर्बान मुंहिंजी सोहणी मन मोहणी आई बि त चोॾींहं जो चंड न ऐं तोखे अल्लाह साईं बद नज़र खां बचाए पर अम्मा ॻाल्हि त ॿुध ही जेको चंड में दाग लॻल आहे उन खे छा कबो? दाग किथे आहे दाग? मासी ही त तिर ये मां खुदा खुदा करे ने तिर जी ॻाल्हि थी कयां छा? इहो त मुंहिंजी राणी धीअ खे खयों बीठो आहे न असुल इन इहा ई त सूं आहे तुंहिंजी आओ इन मोए ख़बर जी ॻाल्हि थी कयां इहो जो एॾो दाग लॻो पियो अथई इन खे छा कंदीअ? मासी अमीरा ही तू छा पई चवीं? ऐं इहो आऊं नथी चवां इहा कमल आहे न या उन जी ज़बान थी ॻाल्हाए ऐं बसि उन जा लफ़्ज़ जेके से मुंहिंजी ज़बान ते अची विया आहिनि उहे वरजाए तोखे ॿुधायां पई। कमला केर थींदी आहे मुंहिंजा ऐब कढण वारी? यमा ऐब वरी कहिड़ा? खुदा खुदा कर तूं पाण दिलि ते हथ रख इहा ॻाल्हि हक़ीक़त न आहे। यमा कमला सची आहे असुदे मल खे ॾिठो अथई हाय हाय ऐं कमला जी लय त ॾिस छा त हुई छा मां छा थी वई आहे सोन में तोरे छॾियो अथसि। जॾहिं विहांउ शादी ते वेंदी आहे पोइ हर माण्हू जे वात में आङुरियूं पइजी वेंदियूं आहिनि ऐं एॾो सोन त बचल ख़ान जी ज़ाल बि न पातो अमां असां कोन ॾिठोसीं हा पर मां नसीबनि जूं ॻाल्हियूं आहिनि तूं पंहिंजो पाण खे ॾिस छा त शहज़ादी लॻी पई आहे पर कननि में त कूड़ियूं वालियूं बि पूरियूं कोन अथई इहे बि किथां उन खां उधार ते वरितियूं अथई जेके लड़कायो वती आई बाहि ॾे मुड़ुस खे जेको तोखे सोनियूं वालियूं बि नथो वठी ॾेई सघे अॻिते हली कहिड़ी तोखे दोहरियूं पाराईंदो ॻाल्हि दिलि सां लॻई थी मूं वारो मुड़ुसु ॾिस फ़क़ीर आहे वीचारो गुज़र सफ़रीअ दोहल वॼाए 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 मुस वञी 4 रुपया मिलनिसि था पर मां अल्लाह जो शुक्र आहे मूं वटि गंज आहे इहे लीलम टिका चूड़ियूं कड़ा असुल ज़ंजीरियूं जाम आहे तोखां वधीक त सोन मूं वटि आहे न ऐं पैसो बि पंहिंजे हथ में। ठीक आहे हाणे इहो ॿुधाए त अॼु सुबुह सुबुह सां कीअं पंधि पई आहीं? अयम्मा असां फ़क़ीर माण्हू पिनड़ाक दर दर ते वञण वारा पर मां तोखे ख़बर आहे न राज में अॼुकल्ह शादियूं किथे आहिनि शादियुनि जो नालो ई कोन्हे अलाह जे कंहिंजी नज़र लॻी वई आहे सभु मुंहिंजे घर वारे चयो हिंदू या मुसलमान पंहिंजो सभिनीनि वटि वेंदी कर दर दर ते वञ पोइ जेको तोखे मिले न बिस्मिल्लाह करे वठी ईंदी कर। हाणे कमला वटां पई अचां कमला वटां हा वेठी हुई ॾिसी ॾाढो ख़ुशि थी मूंखे हा असुल हेॾो भाकुर पातसि बसि वेठसि कान चांहि जो बि पुछियसि पर अचां पई त मां देरि ई न कयसि ओॾी महिल 500 जो नोट कढी मूंखे ॾिनो अथसि वरी तो वटि लड़ी आई आहे हाणे तुंहिंजी मर्ज़ी तूं छा थी मूंखे ॾी? मासी अमीरा मुंहिंजी मिठड़ी मासी मुंहिंजी प्यारी मासी तूं ईअं कर अॼु वञ मां सुभाणे तोखे जेतिरा चवंदी आहे पैसा ॾींदसि। ही टियों चक्कर तो वटि अचां पई रोज़ सुभाणे पर तोसां लेखा कोन रब तोखे ख़ुशि रखे आसरो त कोन थो लॻे पर वरी ईंदुसि सुभाणे रब रहम विझंदई अलाह साईं दिलि में विझंदई नज़र न लॻे तोखे सदको वञाए ख़ुशि हुजे ख़्याल करे ईंदी कर पंहिंजो है न मां इन ख़बर खां पासो कर बाबा ॻोठ वारो मां त चवां थो के बि अहिड़ियूं ॻुझूं ॻाल्हियूं आहिनि ई कोन न वरी का ॻाल्हि सुट में मुंझल आहे जो वेही सुलझाइजे।
ॻाल्हि त कुझु बि कोन्हे। पर मां ॻाल्हियूं कंदुसि बचल खान। सभ खां पहिरियां त पंहिंजे छुड़वाग पुट सांवल खे लगाम ॾे। पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। वे सांवल वे। हाणे छा था चओ बचल खान? छुड़वाग आहे या मां ग़लति ॻाल्हि कई? छुड़वाग तूं आहीं दातू? तूं? सांवल त मुंहिंजो फ़ख्रु आहे, हिन ते मूंखे नाज़ आहे। बाक़ी रही ॻाल्हि तुंहिंजी शिकायत जी, त हिन वक़्तु ॻाल्हियूं तुंहिंजे ऐं सादिक जे विच में हली रहियूं आहिनि। हा, बाक़ी जे सांवल तुंहिंजे पुछ जे मथां लत रखे थो ऐं तोखे अज़ाब अचे थो त उनजी शिकायत तूं अलॻि सां करी हा। मूंखे कसम आहे उन परवरदिगार जो जंहिंजे वस में मुंहिंजी जान आहे। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेॾो ही सांवल निकिरे हा, सांवल खे बि उहा ई सज़ा मिले हा जेका मुंहिंजे ॻोठ जे आम फर्द खे मिले हा। ऐं हिन जे जिस्म ते मां पाण पंहिंजे हथनि सां ॿी कोड़ा वसाया हा ऐं मां इहो विसारे छॾिया हा त को सांवल मुंहिंजो पुटु आहे। पर तव्हां त पर मतलिया आहियो। उहे पर मतलिया जेके पाणीअ खां पहिरियां ई पंहिंजा कपिड़ा लाहे फिटी करे छॾींदा आहिनि। पर बचल खान बस दातू बस, अञा मुंहिंजी ॻाल्हि पूरी नाहे थी। छा तूं अञा ताईं इहो अदब नाहे सिखियो त जॾहिं वॾो ॻाल्हाए त उनजे विच में नाहे ॻाल्हाइबो? सादिक खे ॾिस, ॻोठ जे ॿियनि माण्हुनि खे ॾिस, कंहिं बि ज़बान खोली आहे जो तूं थो ॻाल्हाईं? हाणे तव्हां मुंहिंजे सब्र जो घणो ई फ़ाइदो वरितो आहे। इहा आम चवणी आहे त जॾहिं सब्र जी हद टपी वञे त बुज़दिलीअ में लिखी वेंदी आहे। इन करे मूं हाणे सब्र करणु छॾे ॾिनो आहे ऐं पादर में वॾो गन विधो आहे। पोइ साम्हूं उहो गुस्ताख मुंहिंजो पुटु छो न हुजे, उन सां बि रिआयत न थींदी। ऐं तव्हां सभु ॻोठ वारो कन खोले ॿुधी छॾियो, कंहिं बि कंहिंसां ॾठाई कई आहे त ॻोठ जे चौराहे ते टंगे पंहिंजे हथनि सां हुनजे पुठीअ तो खल लाहे छॾींदुसि। हेॾे तव्हां आख़िर बच्चल खान खे सम्झो छा आहे? बच्चल खान उहो देव आहे जंहिंखां चङा भला तौबाऊं करे भॼी वेंदा आहिनि। बाबा साईं, तव्हां थोरो पंहिंजी कावड़ ते ज़ाब्तो आणो। असां ॾे ॾिसो। सादिक, तव्हां छा था चओ? तव्हां खोॾा तूं रिश्ते जी घुर कई आहे? बाबा बचल खान, रिश्तो घुरणु ॿिए खे इज़त बख़्शणु। पर बाबा ही रातूअ मूं ते ठठोल कई आहे। बाबा, इहा शइ शरीयत में जाइज़ न आहे। बाबा, मां इनखे गार सम्झा थो। गार मूंखे शरीयत इजाज़त ॾिनी आहे ऐं ॿियो त मां ख़ुलूस नियत सां रिश्तो घुरियो आहे। जे सादिक तोखे पंहिंजी न्याणीअ जो संग ॾे त ज़ामिन केरु आहे त तूं हुनखे का बि तकलीफ़ न पहुचाईंदे? बाबा बचल खान, असांजा वॾा बि तव्हां आहियो त चङा बि तव्हां आहियो ऐं असांजी ज़िंदगियुनि जा ज़ामिन बि तव्हां आहियो। पोइ मां ॿिए खे छो चवंदुसि? छा तव्हां पंहिंजे औलाद वांगुरु मूंखे सम्झी ज़मानत नथा ॾेई सघो? बाबो बचल खान जेकॾहिं ज़मानत खणे थो त पोइ मूंखे को बि इनकार न आहे। जेकॾहिं असांखे पंहिंजो बच्चो सम्झे थो त पोइ बचल खान ज़मानत बि खणंदो। दातूअ जी ज़मानत खई सादिक। बाबा बचल खान,
जॾहिं बि तव्हांजी दिलि करे पोपरी हाणे मुंहिंजी न्याणी न बाबल तव्हांजी न्याणी दादू तोखे भले साईं ते हथ रखी एतबार ॾियणो पवंदो। इहो एतबार तव्हां खां सादिक न बच्चल खान वठंदो, छो त हिन वक़्तु उहा न्याणी सादिक जी न बच्चल खान जी आहे। छा थो चई नातू? बचल खान नातू खान खे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियो। हा पीराणा, पर इहा मोहलत नातू त कोन करी आहे। हाँ बाबा बचल खान 2 ॾींहं मूंखे सोचण जे लाइ मोहलत खपे त जीअं मां सोचे सघां त इहो रिश्तो मां निभाए सघंदुसि या न। ठीक आहे, ठीक आहे, सिर्फ़ नातू 2 ॾींहं जे 3 ॾींहं न आहे त बच्चल खान तुंहिंजो इनकार समझंदो ऐं पोइ सादिक मथां ठठोल जो तोखे हिसाब ई ॾियणो पवंदो नातू। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।